खबर शामिल कयूं पिया रुकन बुरुडा खां। बलदियाती इलेक्शन जी तैयारियुनि लाइ फंक्शनल लीग तालका संजोरो जो वरियामानी हाउस ते तालके सदर अली अहमद अलवेलो मंगरो जी सदारत में इजलास थियो। इजलास में खुसूसी तौर MPA खलीफे वरियाम फकीर खास केली, MSF जिले अगवान काशिफ रजा मेतलो, मीरो खान बुगटी, साहिल महर, न्याज जुनेजो, गुलाम मुस्तफा सुमरो, आकिब मलक, लाल बख्श कोसो समेत बेन अगवाननि शिरकत कई। इजलास में बलदियाती चूंडनि बाबत अहम फैसला किया विया। इजलास के MPA खलीफे वरियाम फकीर खास केली खिताब कंदे चयो त बलदियाती चूंडनि में भरपूर हिस्सो वठी ज़िले सां गॾु फंक्शन लीग जे मुखालफनि खे घर भेड़ो कंदासीं। सिंध खे करप्शन ज़रिए तबाह कंदड़नि जो सियासी सिज लही चुको आहे। ज़िले जो अवाम पीर साईं पागारो जी क़यादत में असां सां गॾु आहे। रिपोर्ट कराए जान मोहम्मद अबड़ो बे न्यूज़ रुकन बुरुडा।